Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा एतरो सिंगार पारस एतरो सिंगार चङो न है पारस मां साथ छो न कया सिंगार मुझे भाजी शादी आ ऐं मुझे सिंगार ते तू अरहो तो थी पारस मुझी केड़ी मजाल जो मां पांजी खूबसूरती ते अरहो थिया पर छा इमरान बेदाग चेहरे के सिंगारण जी केड़ी जरूरत है पारस एतरी तारीफ तो करी मां साथ एतरी तो मां खूबसूरत ना आया पारस मुझी दिल खां पुछी दिस तो तू केतरी खूबसूरत है मुझे सू तो तू आही मां साथ ऐं तुझी मुर्क मुझी खूबसूरती आहे तू मुर्की मोरे ॾिसंदो आहे तो मुझे मन में खुशियन जा गुलाब महकी पवंदा आहिनि मुझी भी दिल जी धरती ते जेकी कुमायल गुल हुआ ना से तुझे प्यार जे पानी सां सावा थी पिया आहिनि हाँ पारस जेके तोसां कुर्ब में कंजूस पायूं कयूं अथम उन जो दुख मूंखे हमेशा रहंदो पारस चवंदा आहिनि त देर सां ई सही पर तोखे मुंहिंजी मोहब्बत जो अंदाज़ो तो थियो पारस तुझी मोहब्बत मूंखे पंहिंजे साह खां भी वधीक आहे ऐं तुझी मुर्क मूंखे पंहिंजी हयातीअ खां हज़ार भेरा प्यारी आहे काइनात जा समूरा दुख पारस तुंहिंजे प्यार में मुर्कंदे क़बूल कंदी तुझी मायूसी तुझी बेरुखी जो बार बर्दाश्त करण खां घणो थी वेंदो तोसां बेरुखी कयां त शल काफ़र थी मरां मरन तुंहिंजा दुश्मन मां साथ तोखे मुंहिंजी भी हयाती लॻे अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदो कर पारस हाणे छॾ हिन ॻाल्हियुनि खे जल्दी तैयार थी वठ मासी इंतज़ार में हूंदी ॾाढी देर थी वई आहे मां त तयार आहियां पर तो छो पुलिस जी वर्दी पाती मां साथ अदा राशिद जी शादी में शरीक कोन थींदे जा ज़रूर ईंदुसि पारस पर थोरो थाणे ते कमु आहे उतां थी तो वटि ईंदुसि जल्दी अचिजांइ मां साथ तोखां बग़ैर ॼण बुसी लॻंदी बिल्कुलु जल्दी ईंदुसि पर हाणे हल देर थी थिए अच कॾहिं इहो ॾींहुं ईंदो जॾहिं किरण कुंवार ऐं मां हुन जो घोटु थींदुसि कॾहिं मुंहिंजे नसीबनि में किरण जी मोहबत मिलंदी अलाह पाक केॾो बि बंदि कए में खे ठाहियो आहे ख़बर न आहे न मन जी इहा मुराद कॾहिं पूरी थींदी मुंहिंजे नसीब में किरण जी मोहबत कॾहिं मिलंदी पुट माजिद नंढड़ी जी हिनजी पारत ॾाढी सदोरी आहे मां तोखे इन करे थो चवां जो तूं घर जो वॾो मामा साईं तव्हां बिल्कुलु परेशान न थियो इरम भेण इंशाल्लाह हितां खां वधीक उते ख़ुशि रहंदी अदी किरण कुंवार सां गॾु केरु हलंदो हलण त तोखे घुर्जे किरण छो जो इरम तुंहिंजी भेण आहे न दी मूंखां इहो खफ़ो कोन थो पुॼे न किरण ॾुखी छो थींदी इरम अदा राशिद इरम खे अखियुनि ते विहारींदो अदी मुसरत मुंहिंजे धीउ जी पारत अथई अदा पारत चाची तो करी इरम मुंहिंजी धीउ पहिरीं ऐं नुंहुं पोइ आहे बसि ख़ैर सां इजाज़त ॾियो त रवाना थियूं ख़ुदा पंहिंजे वलर वारो कंदी बाबा ख़ुशि हूंदे सदाईं आबाद हूंदे बाबा राशिद मुंहिंजे धीउ जी पारत हुजे अदा गुलाब तूं छो परेशान थियो आहीं हिक पीउ जे घरां निकिरी ॿिए पीउ जे घर थी हले इरम मामा साईं बसि हाणे असांखे इजाज़त ॾियो अड़े हेॾे ॿुधाए किथे आहे तुंहिंजो भाउ न त शीखनि जो पोयो बंदि करे अहिड़ा सचूं ठोकींदो मां साईं मूंखे का ख़बर न आहे मुंहिंजो भाउ किथे आहे जमानदार हे ईअं कोन ॿुधाईंदो जेसि ताईं पंहिंजी बेइज़ती न कराईंदो साईं मूंखे कहिड़ी ख़बर त किथे आहे साईं मुंहिंजो हिन सां त को वास्तो न आहे हल सिपाही वञ रसो लठ खणी आ
ॾिसां पोइ कीअं नथो ॿुधाए। साईं कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, मां ग़रीब आहियां। बसि ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। जमादार हिन खे छो वठी आयो आहे? सर ही गुलाम जो भाउ आहे ऐं गुलाम शहर मां ॾोह कयो आहे। किथे आहे तुंहिंजो भाउ? साईं मुंहिंजो भाउ त चोर न आहे, हो त हीरो नहीं आहे, हो छा चोरियूं कंदो? बाबा हू चोर हूंदो तॾहिं त शहरी पुलिस वटि दाही थिया आहिनि। साईं सॼे शहर खे ख़बर आहे त हू पंहिंजे साह खणण में हलाक आहे, हो छा चोरियूं कंदो? साहब चोर चोर जो पुटु आहे, तव्हां हिन जी ॻाल्हि ते यकीन ई न कयो। साईं हुनखे वठी अची थाणे ते विहारियो, मूंखे छो विहारियो अथव? अड़े हाणे बंदि कर इहो पंहिंजो रोइण। बाबा बाग अली तूं भल वञ, असां तोखे कोन था विहारियूं। साईं अला कंदो ख़ुशि हूंदे पुलिस में सभु तो जहिड़ा ऑफिसर हुजनि। साहब मुंहिंजो भाउ चोर न आहे। साहब ख़ुदा जे वास्ते इन शहर मां नशो ख़तमु करायो, न त केतिरनि ई नौजवान जूं ज़िंदगियूं ख़राब थी वेंदियूं। हिन जो भाउ पहिरें नंबर जो नशे ई आहे। चयोमान माठ कर। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ जमादार, जेकॾहिं आईंदा कंहिं ग़रीब खे त वठी आए त लाकअप में विझी छॾींदोसांइ। सावण जे ककरनि जहिड़नि कारनि अखियुनि खे इजाज़त ॾिए त छंभरनि जी पहिरीं खे परे करे मुंहिंजे मन जी मुराद पूरी कनि, मुंहिंजी मदद कनि रम, अखियुनि तां हिजाबनि जा बंद हटाए छॾे रम, त जीअं मोहब्बत जो दरिया मुंहिंजे दिलि ते उथलण में देरि न करे। मुंहिंजी अखियुनि में त मोहब्बत जा समुंड समायल आहिनि राशिद। तूं दरियानि जी ॻाल्हि थो करीं त पोइ समुंड जूं लहरूं दिलि जे किनारनि खे अञा छो नथियूं छुहनि? ख़ामोश छो थी वई आहीं इरम? ख़ामोश इन करे थी वई आहियां जेके किनारा अॼु मोहब्बत जी छोलियुनि खे उहे खोली कचाला थी पवनि। तुंहिंजी रूह खे कॾहिं बि कोन रंजाइबो इरम, पंहिंजी दिलि खे पक ॾे, अॼोकी सेज जी सुरहाण वठण ते राज़ी कर ऐं मुंहिंजे मन ते पंहिंजी मुर्कनि जे बादलनि जो छांवरो करे रह, त जीअं कोहीरे जी ऊंदाही में तूं मूंखे ॾिसी ऐं मां तोखे ॾिसां, उहे कोले कचा न थी पवनि। किरण काॾे थी वञी? काॾे तयार थी आहीं? मां मार्केट थी वञा। मां नाहे ज़रूरत मार्केट वञण जी, चुप करे घर में वेही रह। छो न वञा मां मार्केट? अञा मूंखां थी पुछी? हाँ शर्म कोन थो अचई? अञा मार्केटूं घुमंदी आहे? अम्मा इन में शर्म जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां घर में वेही वेही बोर थी वई आहियां, इन जे लाइ थोरो मार्केट थी वञा। किरण पिणे ॾिसंदुई न त मारे विझंदुई, पंहिंजे हयाती जी दुश्मन न थी, न ई वरी असांजे मथां माण्हू खिलाए। अम्मा छो खिलंदा माण्हू? वॾा सुठा कारनामा कया अथई, जो माण्हू न खिलंदा। कहिड़ी कसर छॾी अथई असांजी इज़त किराइण में? अम्मा मूं कुझु बि कोन कयो आहे, तव्हां खामखा मूं ते कावड़ था कयो। तुंहिंजो को बि कसूर न आहे किरण, बाक़ी अशफाक तोखे ईअं तलाक ॾेई छॾिया। इबरार जे मौत में बि छा तुंहिंजो हथ न आहे? असांजे प्यार जो तो इहो सिलो ॾिनो, मूं त कॾहिं सोचियो बि न हुयो त तूं का अहिड़ी निकिरंदी आहे। अम्मा इहो सभु कूड़ आहे, मूं कुझु बि न आहे कयो, कुझु बि न। सफ़ाई ॾियण जी का बि ज़रूरत न आहे किरण, मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी धीउ असांजे शान खे 4 चंड हणी छॾिया आहिनि। किरण इबरार त तुंहिंजो सॻो सोट हुयो, तुंहिंजी वधंदड़ पीढ़ीअ जो अकेलो वारिस हुयो। मूंखे तो मां इहा उमेद कॾहिं बि कोन हुई। अम्मा जेकर तोखे ईअं सम्झ में अचे थो त मां छा कयां, बाक़ी मूं कंहिंखे बि कोन मारायो आहे। त पोइ हिन महिल काॾे थी वञे? अम्मा मूं तोखे चयो न त मां मार्केट थी वञा। किरण मां थी चवां सुठो अथई त न वञ, जेकॾहिं न पिणे ॾिसी वरितुई त घुटो ॾेई उते ई मारे छॾींदी। अम्मा मां बाबा जे अचण खां पहिरियां अची वेंदसि, तूं परेशान न थी, ठीकु आहे? ओके बाय। किरण हिन छोरीअ मां त अड़जी विया आहियूं, अलाए कॾहिं सुधरंदी। परेशान अची कयो अथई। माजिद साहब तव्हांजी अखियुनि जी लालाण मां इहो साफ़ ज़ाहिर आहे त तव्हां राति वेही गुज़ारी आहे। सर लॻे थो त अॼु सोचनि जी ॿेड़ी ते सवार थी
सागर जे सीरुनि में तमामु घणो अॻिते निकिरी विया आहियो, ईअं न सर? यार मूं वटि सोचनि खां सिवा ॿियो आहे बि छा? का हक़ीक़त जी डोर जंहिंजे सहारे किनारे ते पहुचा। सर हाणे त सभई किनारा तव्हांजे क़रीब आहिनि, पोइ बि परेशान आहियो? परेशानी मुंहिंजो पीछो छॾीनि ई कोन थियो, सम्झ में नथो अचे कयां त छा कयां। सर मूंखे त लॻे थो तव्हां पाण परेशानियुनि जो पलव पकड़ियूं बीठा आहियो। परेशानियूं त पाण छॾाइण में पूरियूं आहिनि। मूं तुंहिंजो मतिलबु कोन सम्झो, सदाईं गुजारतनि में ॻाल्हाईंदो। माजिद साहब, किरण ऐं तुंहिंजे विच में सिर्फ़ु तव्हांजो हिजाब आहे। मां में गुलाब खां किरण जो रिश्तो कीअं घुरां, कुझु सम्झ में नथो अचे। सर हाणे त उन सां तव्हांजो नओं रिश्तो जोड़ियो आहे। सर हाणे त हुजतुनि में घणाई बि थी आहे, पोइ बि तव्हां पंहिंजी ज़बान ते ख़ौफ़ जा बंद वञो था वॾा कंदा। मूंखे त तव्हांजी सोच ते कॾहिं कॾहिं कावड़ बि ईंदी आहे, पर ख़ामोश थी वेंदो आहियां, छो त तव्हां मालिक आहियो, मां मुलाज़िम। जावेद, मां सदाईं तोखे दिलि घुरियो दोस्त सम्झंदो आहियां, पंहिंजे भाउ राशिद जीअं, कॾहिं मुलाज़िम न सम्झो आहे। मूंखे बि तव्हां मां वॾे भाउ वारी आसीस ईंदी आहे सर, ऐं तव्हांजी तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ सम्झंदो आहियां। तॾहिं त चवां थो पंहिंजे दिलि जे अॻियां ॾोहारी न थियो। हा जावेद, तूं सही थो चए। मूं सदाईं दिलि जी मुराद पूरी करण में कोताही कई आहे, पर हाणे हिन दिलि खे घणो कोन था पाए। मां उन ॾींहं ते वञी लाल कलंदर ते पढ़ पाराईंदुसि, जॾहिं तव्हां पंहिंजे मन जी मुराद पूरी करण में कामयाबु थी वेंदव। जल्दी मोटण जी बजाए तोखां बिना घर में मज़ो कोन ईंदो आहे, इन करे थी चवां। मां बि ॾींहुं ॾुखियो गुज़ारींदो आहियां दुकान ते, पर छा कयां यारम, दुकान ते वञणु मुंहिंजी मजबूरी आहे। न त दिलि चवंदी आहे तुंहिंजे वारनि जे छांवरे में सॼी ज़िंदगी गुज़ारियां। मां त पाण खे भाॻनि वारी थी पायां राशिद, ख़ुदा मूं ते ख़ासि महिरबानियूं कयूं आहिनि राशिद, जो तूं मुंहिंजो सरताज थिए। बख़्त त मुंहिंजा भला आहिनि निरम, जो ख़ुदा तोखे मुंहिंजी कुंवार बणायो। ॾाढो मिठो आहे राशिद। मिठाण जा त तो में बि मण आहिनि निरम। दिलि ख़ुशि करे छॾियो पुट, अलाह कंदो सदाईं ईअं ई खिलंदा ई मुस्कुराईंदा रहंदो, सदाईं ख़ुशियूं तव्हांजा पेर चुमंदियूं। सदाईं सलामत हुजो, अलाह कंदो कोसो वाह ई न लॻंदो आहे। अमा, मां वञां थो दुकान ते। ठीकु आहे पुटु, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, कॾहिं बि इरम खे ॾुखियो न कजांइ, न त मां तोखे कॾहिं बि माफ़ु न कंदसि। जी अमा, चङो अमा, हाणे मां वञां थो। अलाह जे अमान पुटु, जाॾे पेर ताॾे ख़ैरु। अदी इरम, कीअं पियो वक़्तु गुज़रे? अई अमीना, छो थी मज़ाक़ूं करी इरम सां? मासी, असां पाण में ॿई ॾेराणियूं आहियूं, विच में तुंहिंजो छा वञे? अलाह कंदो तव्हां ॿिन्ही जी ईअं ई मोहबत क़ाइमु रहंदी। हा इरम, ॿुधाए न, शादी में मज़ो आहे या न? पुफी सम्झाइसि न। मासी जे छा वञे इरम, शादी त तुंहिंजी थी आहे न। ऐं मां तोखां थी पुछां, शादी जी पहिरीं राति कीअं गुज़री? पुफी अमीना खे रोक न, मूंसां मज़ाक न करे। अमीना छॾीसि, छो थी वीचारी न्याणी खे तंग करी। हेलो, जाबिर थो ॻाल्हायां। तूं मुंहिंजी आवाज़ खे त सुञातो आहे न? हा, तुंहिंजो आवाज़ कीअं न सुञाणींदुसि जाबिर? त पोइ तोखे उहो बि यादि हूंदो त असांजे दरबार में हर महीने नज़रानो पेश कंदो आहीं, या उहो बि विसरी वियो थी? यादि आहे जाबिर साहब, पर छा सेठ साहब, या पंहिंजी हयाती विञाणीअ थी? हेॾो ॾाढो सुठो न आहे जाबिर।
कुछ खुदा जे खौफ खां बि डिज। कोन थो डिॼां कंहिंखो सेठ, तोखे पर पैसा हर हाल में ॾियणा आहिनि। पैसा ॾींदे या न, छा कंदे? असां ग़रीब तोखे छा करे सघंदासीं? तूं तो बि जाबिर आहीं जाबिर। त पोइ तोखे जाबर जे जबर खां कोई बि नथो बचाए सघे, कोई बि न। तो सुभाणे जाबिर तोखे पैसा मिली वेंदा। हाणे आहे न सिधे रस्ते ते सेठ मुनीर। हाणे हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, हाणे 10 लख मां कमु न हलंदो, तोखे 20 लख ॾियणा पवंदा। इहो त नाहक आहे जाबिर, एतिरा पैसा मां हर महीने किथां आणींदुसि? कुझु रहम कर जाबिर। रहम त कयो त मां सेठ, न त तोखो 30 लख बि वठी सघां थो। पर बस वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे। सुभाणे मुंहिंजो माण्हू ईंदो, पैसा तयारु करे रखजांइ। अगरि का बि चालाकी कई त हिन पेट्रोल पंप जो सॼो तेल तुंहिंजे मथां हारे करे तोखे साड़े राख करे छॾींदुसि। छा कजे? कुझु न कुझु करिणो पवंदो। हिन ज़ालिम मां जान कीअं छॾाइजे? ही त मूंखे न त कंगाल करे छॾींदो। की यस बॉस। सुभाणे तोखे सेठ मुनीर ॾे अकेलो वञिणो आहे। ठीकु आहे बॉस। अगरि मुनीर जे नियत में मेर ॾिसी तो तूं ख़ाली न मोट जाए, उनखे उते ई ख़तमु करे ई जाए। बॉस तव्हां ख़ातिरी कयो, जे सेठ मुनीर का गड़बड़ कई त वात वारी गोली हणंदोसांसि। मां सेठ साबर खे चई छॾंदुसि त पुलिस खे चई छॾो। पुलिस पाण खे छा कंदी बॉस? जे पुलिस आई न उनखे मुंहुं मां पाण ॾींदुसि। पुलिस पलियल हूंदी त कम करण में आसानी थींदी। ऑफिसर, शहरनि जी वञनि थियूं शिकायतूं वधंदियूं, इन्हनि जो को हल कढो। सर, पुलिस सभिनी माण्हुनि जी उमेदनि ते पूरी नथी लही सघे। शहरी पुलिस खां मुतमइन आहिनि सर शिकायत उहे कंदा आहिनि जेके 2 नंबर माण्हू आहिनि, ऐं असां उन्हनि जे कारोबार में रंडक आहियूं। शहरी इज़तदार माण्हुनि जूं फ़ोनूं थियूं अचनि। शहर में सरेआम मंशात थो हले, उन ते पुलिस जी का बि पाबंदी न आहे। अञा बि पुलिस उन्हनि खां मंथली थी वठे। सर, जेके इज़तदार माण्हू तव्हांखे फ़ोन था कनि, उन्हनि जो इहो कमु आहे। सर, इहे पाण मंशात जा वापारी आहिनि जेके तव्हांखे इंफॉर्मेशन था ॾियनि। पोइ छा कजे ऑफिसर, इन मंशात खे हलणु ॾिजे? नो सर, मंशात असांजे नए नसुल जी तबाही आहे। इन तबाही खे रोकण लाइ तव्हां छा सोचियो आहे मिस्टर इमरान? सर, तव्हांजी इजाज़त खपे, बाक़ी शहर में को बि माण्हू चर्स भंग आफ़ीम न हलाईंदो। मूं तोखे करे ई रखियो आहे त शहर मां गंदगी ख़तमु न कराए। सर, इन जे लाइ मूंखे कुझु सफ़ेद पोश माण्हुनि ते रेड करणो पवंदो, जेके शराफ़त जी चोली में पंहिंजी अच्छाई खे लिकायूं वेठा आहिनि। सर, तुंहिंजी कावड़ शरीफ़ माण्हू त छो हूंदी आहे? सर, इन्हनि शराफ़त जे ठेकेदारनि खे अव्हां कोन था सुञाणो। सर, इहे शराफ़त जी आड़ में शहरनि माण्हुनि जो सुकून बर्बाद करण में का कसर न आहिनि छॾींदा। ठीकु आहे ऑफिसर, जंहिं बि माण्हू ते तोखे शक हुजे उनजी फाइल तयारु, उन ते रेड करण जो वारंट मां तव्हांखे ॾींदुसि। थैंक यू सर। कंहिं माण्हू ते रेड करण खां अॻु में पूरी पक हुअणु ज़रूरी आहे। जी सर। पोइ मामा साईं, असीं हा सम्झूं या न? मामा, मां तव्हां सां मुखातिब आहियां। मामा, किरण जी अखियुनि में इहा उदासी ऐं हुनजे चेहरे ते इहा मायूसी मूंखां बर्दाश्त न थी। मां चाहियां थो त किरण जी अखियुनि में चमक ऐं ख़ुशियूं वापसि मोटी अचनि। पुट, ॻाल्हि ॾुखे ऐं सुखे जी न आहे। ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी भाणेज अॻुमी तुंहिंजे घर में आहे। उहा अमीना छा सोचींदी वीचारी? त मां में मुंहिंजो बि ख़्यालु न कयो। ऐं इमरान छा सोचींदो हुनजो भाउ? मामा साईं, उन्हनि जो ज़िम्मो मुंहिंजो आहे, तव्हां फिक्र न कयो, बसि सिर्फ़ु तव्हां हा कयो। पुट, कीअं हा कयां? मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे। माजिद पुट सभु ज़िम्मे खणण जे लाइ तयारु आहे। तव्हां बेफ़िक्र थियो, किरण असां वटि ॾुखी कोन थींदी। मामा साईं, इमरान मूंखे पाण ई लाऊं ॼाराए, उहो त बसि न। पुट, ॻाल्हि इहा आहे त असांजी त तोसां खणी हा आहे, बाक़ी सभिनि जो मुंहुं तूं पाण बंदि कंदे। इंशाअल्लाह किरण जी ज़िंदगी वरी ॿीहर महकी पवंदी,
उनजी ज़िंदगीअ में समूरियूं ख़ुशियूं अची वेंदियूं ऐं उनजी अखियुनि मां इहा उदासी हमेशह लाइ ख़तमु थी। तुंहिंजी मर्ज़ी पुट, बाक़ी पोयां जी पार तो हुजई। ईअं न थिए जो तूं मूंखे पंहिंजी मरहूम भेण जे आॾो मयारी करे छॾी। अमीना ऐं इमरान खे बि तूं पाण फेस कजांइ, पाण मुंहुं ॾिजांइ। मामा साईं तव्हां बेफ़िक्र थियो, मां पाण ई सभिनी खे राज़ी करे वठंदुसि। चङो मामा, हाणे असांखे इजाज़त ॾियो, असां खाई पोइ वेठो। बसि मामा पंहिंजो ई घरु आहे, वरी वापसी चकर बसि दुआउनि में यादि रखो। अलाह ख़ुशि रखे। वरी गॾु आई था चङो दुआ में यादि। किरण, ही तो छा कयो? माजिद सां शादी जे लाइ राज़ी थी वई आहे? किरण, साबिर जो छा थींदो? तोखे जेकॾहिं अञा टी शादी करणी हुई त पोइ साबिर में कहिड़ी कमी हुई? माजिद ऐं साबिर जी मिल्कियत में त वॾो फ़र्क़ु आहे। तूं बि त दौलत जी पुॼारण आहीं ऐं साबिर तुंहिंजे करे खूनी थियो, तुंहिंजे ॾोहनि में बराबरि जो हिसेदार थियो। तोखे साबिर सां बेवफ़ाई नथी जुगाए त पोइ ख़ामोश छो आहीं किरण? साबिर जी वफ़ादारियुनि जो अहिड़ो सिलो ॾींदी आहे? मूंखे साबिर जी दिलि सां खेॾण जो को हक़ न आहे। साबिर पंहिंजे साह खां वधीक मूंसां मोहबत थो करे। न न, मूंखे बि साबिर सां मोहबत करणी पवंदी। हा, मां शादी कंदसि त साबिर सां, माजिद सां शादी नाहे करणी। अम्मा, मूंखे माजिद सां शादी नाहे करणी। किरण, चरी त नथी आई, सम्झ में अचे थो त छा थी चवें? अम्मा, मां सही थी चवां त मूंखे माजिद सां शादी नाहे करणी। बसि। तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न थियो आहे? इहो तूं छा थी चईं? कुझु बि थी पए, पर मां माजिद सां शादी हरगिज़ कोन कंदसि। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।